अचो त प्यार ल सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं, सिंधी सिखऊं। सिंधी आयूं, सिंधी ॻाल्हायूं, पंहिंजी ॿोली की न विसारियूं। हिक नंढड़ी आखाणी स्वामी दत्तात्रेय जा 24 गुरु करण। हिक प्रेमीअ अची संतन खां पुछो त हे गुरुजी, स्वामी दत्तात्रेय जन 24 गुरु कया हुआ, उन महापुरुष इएं छो कयो? हिन संसार में हर हिक गुरुअ जी सिख्या जो तरीक़ो अलग अलग थींदो आहे। उन खां सवाइ सभु कंहिंजो सिद्धांत, मत ऐं रहणी पिण अलग थींदी आहे। आम रिवाज़ी इंसान बि हिक ई ॿेड़ीअ ते पेर रखंदो आहे। ॿिनि ॿेड़ियुनि ते पेर रखंदड़ पक विच सीर में गोता खाई मरंदो आहे। पोइ दत्तात्रेय स्वामीअ एतिरा गुरु कीअं कया? कृपा करे असांखे इहा ॻाल्हि खोले सम्झायो। गुरु त ईअं भेटजन जीअं चुन्नीअ मथे चट, थींदा सभु मट, होत लेखाईंदो हेकड़ो। उन प्रेमीअ जा अहिड़ा वचन ॿुधी संत खेनि सम्झाईंदे चवण लॻा त स्वामी दत्तात्रेय 24 गुरु करे सभिनी मां को न को गुण खणी दुनिया खे मिसाल बणिजी ॾेखारियो त सभु कंहिंखां अवगुणनि जे बदिरां गुण वठजनि। वेद व्यास जन श्रीमद भागवत पुराण में दत्तात्रेय जा 24 गुरु हिन रीत वर्णन कया आहिनि। हिक भेरे दत्तात्रेय स्वामी नदीअ जे किनारे ते सैर करे रहिया हुआ त राजा यदू बि शिकार कंदो अची उते पहुतो। उन स्वामी दत्तात्रेय खे ॾिसी हथ जोड़े हेठि निवड़ी चरणनि ते प्रणाम करे वेनती कई, हे दातार, कृपा करे मूंखे ॿुधायो त ही संसार सागर कीअं पार कजे। राजा जा अहिड़ा वचन ॿुधी हू खेसि चवण लॻा, हे राजन, सभु कंहिं जीव खां गुण खणण ही हिन संसार सागर मां पार थियण जो ॾाढो सवलो उपाउ आहे। इन करे मूं पिण पंहिंजी ज़िंदगीअ में 24 गुरु कया आहिनि। उन खां सवाइ 25 गुरु मूं पंहिंजे शरीर खे बि बणायो आहे, छाकाणि त पंहिंजे अखियुनि सां ॾिसां पियो त ॾींहों ॾींहुं ही शरीर वञे पियो डुबरो ऐं कमज़ोर थींदो। तंहिं करे मूं हिन शरीर मां इहो गुण पिरायो आहे त आख़िर हिक ॾींहुं ही शरीर ज़रूर नास थी वेंदो। तंहिं करे हिन नासवंत शरीर सां अजर अमर आत्मा खे पाइण खपे। ही शरीर बाल अवस्था खां पोइ जवानीअ में ईंदो आहे ऐं जवानीअ खां पोइ बुढ़ापे में पेर पाईंदो आहे, पर उन मथां सदाई काल पयो लामारा हणंदो आहे। पोइ अॼु न सुभाणे हू ज़रूर अची कहरी चंबो हणी हमेशह लाइ हिन जीव खे संसार मां खणी वेंदो आहे। करे कूच विया सभई संसार मूं, पीर पैगंबर औलिया जिन पंहिंजा पंथ कया। ज्ञानी ध्यानी गृहस्थी सामी पंध पया, सभई गायब थिया, तो छा समझो पाण खे। जय झूलेलाल।